नौशहर फिरोज टाउन इंतजामिया ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर ग़ाइब। शहर हर मोहल्ले जी घिटिन में नाला बिल्कुल ओपिन आहिनि ऐं भर्ती थियल मुलाज़िम उन्हनि जी सफ़ाई करण खां कन लाटार कनि था। हराम जूं पघारूं खाईंदड़ करप्शन ऑफिसर ऑफिस में वेहण लाइ बिल्कुल तैयार नाहे। नौशहर फिरोज जो हेठाएं चौक, सिविल अस्पताल रोड, सिंध कॉलोनी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ वार्डनि में सफ़ाई जो निज़ाम धरम भरम सफ़ाई सुथराई जे हवाले सां को बि कमु न थी सघियो। नौशहर फिरोज टाउन चेयरमैन इस्तीफ़ा ॾेई हलियो वियो। सालाना बजट गुम करे छॾी, जंहिंखां केरु पुछण वारो नाहे। शहरनि समाजी ऐं सोशल वर्करनि इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त इन शहर जी मुकमल सफ़ाई थियणु खपे ऐं शहर खे साफ़ कयो वञे, गंदगी खां बचायो वञे। न त ॿी सूरत में असीं धरणो लॻाईंदासीं। उन जी ज़िम्मेवार हितां जो DC नौशहर फिरोज हूंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची